नमस्ते, जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे अनीता जी चांगरानी भावनगर में। ऐं सभिनि खां पहिरियों सवाल मां इहो पुछंदमि कि तव्हांखे कीअं लॻो असांजो हिते कार्यक्रम, ऐं जीअं असां तव्हांखे स्वागत कयोसीं, हितां जो माहौल कीअं सही लॻो तव्हांखे? जय झूलेलाल। मां सभिनि खां पहिरियां त शुक्रगुज़ार आहियां भावनगर टीम जो कि जे अहिड़ो स आदर सां असांजो स्वागत कयो ऐं हेतिरे नंढे पीरियड में, एतिरे शॉर्ट पीरियड में एतिरो सुठो सफल आयोजन कयो आहे जंहिंजी असां कल्पना बि न करे सघियासीं। तमामु सुठो आयोजन कयो अथनि ऐं शुक्रगुज़ार आहियां भावनगर टीम जी, महिला टीम जी। अॻिते बि अहिड़ी रीति सां मस्त मस्त प्रोग्राम कंदा। भारतीय सिंधु सभा जो मेन मोटो आहे कि सभिनि महिलाउनि खे पाण सिंधियत खे कीअं अॻियां वधायूं। ऐं पाण जीअं त सभिनि खे ॼाण आहे कि घर जे माहौल में माउ जो रोल सभिनि खां महत्व जो हूंदो आहे। त मां अगरि घर में सिंधी ॻाल्हाईंदा त पंहिंजी सिंधियत नई पीढ़ी बि पंहिंजी नई टई बि पंहिंजी सिंधियत तरफ़ वड़े। उहो ई असां भारतीय सिंधु सभा जो मोटो आहे। ऐं हिकु लास्ट क्वेश्चन हूंदो कि असां पंहिंजी सिंधी संस्कृति खे कीअं अॻियां वधायूं, छा छा असां स्टेप्स खणूं कि जेतिरो वधीक थी सघे ओतिरो वधीक सिंधियुनि जो प्रचार थिए। जी, मां उन लाइ चवंदमि त पंहिंजी नई टईअ खे हमेशह पंहिंजी सिंधियत जे बारे में नॉलेज ॾींदा रहूं ऐं अहिड़ा नंढा नंढा प्रोग्राम कंदा रहूं कि जंहिंजे करे जेकी नई जनरेशन आहे उहा जेकी सिंधियत खां लुप्त थींदी थी वञे, पर पाण खे उनखे सिंधियत जे प्रति प्राउड थिए। अहिड़ो प्रोग्राम्स करणा खपनि नंढा नंढा, जंहिंजे करे कि उन्हनि खे बि पंहिंजे सिंधियत जी ॼाण थी सघे। थैंक यू अनीता जी, थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। असां बिल्कुलु कोशिशि कंदासीं कि तव्हां असांखे जेकी एडवाइज़िस ॾिनियूं आहिनि, जेकी राह अॻियां ॾेखारे रहिया आहियो, उनखे असां बिल्कुलु फॉलो कयूं। थैंक यू।